नाज़रीन, दादू में शायर, अदीब ऐं लेखक सोबत अली बलोच जे किताब मलेशिया जूं मुहबतुनि जी महूरती तक़रीब कोठाई वई, जंहिंमें अदीबनि, शाइरनि ऐं प्रोफेसरनि शिरकत कई। वधीक तफ़सील मुश्ताक शाहनी जी हिन रिपोर्ट में। दादू में आलम आहे गैज़ी लाइब्रेरी जे सैयद हाकिम अली शाह ऑडिटोरियम में सिंध जे नामो और अदीब, शायर, लेखक, एडवोकेट बलोच सोबत अली जो लिखियल सफ़रनामो मलेशिया जूं मुहबतूं जी महूरती तक़रीब समेत ईद मिलन पार्टी ऐं मुशाइरो मुनक़िद कयो वियो। जे तूं अची त मुंहिंजी महफ़िल मची पवे, दिली दर्दन मारी झूमी नची पवे, हा शहर में प्रचार उस्ताद थो मरे, जे सूंहं साथ ॾिए त बुखारी बची पवे। महिरबानी। सफ़रनामा पढ़णु खपनि, छो त सफ़रनामनि में माना तव्हांखे नॉलेज मिले थी, उन सॼे मुल्क जी तारीख़ मिले थी। अहिड़ा जेके प्रोग्राम असांजे दादू में घटि था थियनि शेरो शाइरी जे हवाले सां या सफ़रनामनि जे हवाले सां, सो अहिड़ा जेके सफ़रनामा या अहिड़ा प्रोग्राम जेके आहिनि असांजे दादू में हुजणु घुरिजनि। खेसि ख़िरादत पेश कजे थी त हू दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि जा जेके हू सैर सफ़र करे ऐं पोइ उहो सफ़र जेको आहे सो साहेड़े किताबी सूरत में हिकिड़ी शिकिल में किताबी शिकिल में आणे थो। त अॼु जे दौर में नौजवाननि खे, अॼु जे दौर जे माण्हुनि खे, या ख़ुशूसनि जेके सिंध पुठिते पियल आहे उन्हनि माण्हुनि जो हिकिड़ो ज़हन खोले थो त दुनिया जा मुल्क ऐं ॿाहिरियां मुल्क उहे केतिरा सहूलियतकार आहिनि ऐं उहे इनखे पंहिंजे मुल्क में केतिरा उनखे पंहिंजा हक़ मिलंदा आहिनि। काफ़ी मालूमात खां हू वाक़ुफ़ु करे थो। हिन दौर में असां खेसि जे लाइ दुआगू आहियूं, अहिड़े मोहबती माण्हू खे मालिक साईं डिगी जमार ॾे। साईं असांजी ख़ुशि नसीब आहे जो असांजे दादू शहर में अॼोके ईद जे 3 ॾींहुं हेॾो फर्स्ट क्लास प्रोग्राम सोबत साहिब जी किताब ते रोडमाई थी रही आहे। असांखे अॼु पहिरियों दफ़ो मौक़ो आहे त दादू में अहिड़ा तक़रीबा थियणु खपनि। हिते जेके अदीब हुया, शाइर हुया, उन्हनि ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त अहिड़ा प्रोग्राम सिंध में थियणु घुरिजनि। हिननि प्रोग्राम सां जेके नौजवान आहिनि उहे हिननि किताबनि खे पढ़नि, जीअं अॻिते वधी सघनि। कैमरामैन दीदार शेख सां गॾु मुश्ताक शाहानी, धरती TV दादू।